बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। एदिन सिरातल मुस्तक़ीम। हिकु भेरे बहलूल बाज़ार में वञे पियो त उन ॾिठो त हिकिड़ो जेको होटल पियो हलाए या जेको मानी विकिरो कंदड़ हुयो हलवाई, उन जॻह ते उहो मसरूफ़ हुयो ऐं हिकिड़ो माण्हू हुते बीठो हुयो, ग़रीब हुयो, फ़क़ीर हुयो, जेको मुख़्तलिफ़ घरनि मां पिनी करे खाधो हथु करे ऐं उते आयो त उहा मानी सख़्त जो हुई त हुन अहिड़ो कमु कयो जो उहा मानी खणी ऐं जेका बाफ़ पई निकिरे उन चुल्हे मां, त उन चुल्हे में हुन बाफ़ में पंहिंजी मानी गरम करे ऐं ओॾी महिल ई हू मानी जेको आहे खाए पियो वेठो ऐं मानी खाईंदो पियो वञे पियो ऐं शुक्र बि अदा कंदो पियो वञे, शुक्र अल्हम्दुलिल्लाह चवंदो पियो वञे। त जंहिं वक़्तु हुन मानी खाई जो बसि कई त उन वक़्तु हुन जेको हलवाई हुयो या दुकानदार हुयो, उन दुकानदार हुनखे चयो त मूंखे हिन जा पैसा ॾे। चई छाजा? चई तो मुंहिंजी बाफ़ कई आहे, तो मुंहिंजी हवा कई आहे, जेका गरम हवा आई जंहिंसां तूं मानी जेको आहे सो गरम पियो करे वेठो या नरम पियो करे वेठो, उन जा मूंखे पैसा ॾे। उहो फाथो अची ग़रीब फ़क़ीर, चई मां तोखे पैसा कान वञा, इहा त ईअं हूंदी आहे, उअई बि हवा में गुम थी वञे हा। चई न मूंखे पैसा ॾे। बहलूल उतां गुज़रे पियो। बहलूल दाना हो, सियाणो, समझदार, अक़लमंद इंसान हो। हुनजो तरीक़ो ई पंहिंजो हूंदो हो फ़ैसिले करण जो। बहलूल छा कयो जो उहो सॼी ॻाल्हि ॿुधई त हलवाई चयसि हिन मुंहिंजी हवा मां बाफ़ मां मानी गरम करे खाधी आहे, तंहिंजे करे मुंहिंजा पैसा ॾे। फ़क़ीर चई मां हिनखे पैसा छाजा ॾियां? त उन बहलूल चयो त ठीकु आहे, मां तोखे पैसा ॾियां। बहलूल अहिड़ो कमु कयो जो सिका खणी ईअं आस्ते आस्ते पंहिंजे तरीअ ते लाहींदो पियो हले त सिकनि जो आवाज़ पियो थिए त चई खण। त हुन चयो मूंखे ॾे न हथ में। चई त तुंहिंजी बाफ़ कहिड़ी जेको आहे तूं खाए पियो वेठो, तूं बि आवाज़ ई सिका जो हेठि किरनि पिया वेठा त हुनजो आवाज़ पियो थिए ऐं हुनजी ख़ुशबू पई ॾे त चई त तूं जेको आहे त इहे खण। चई ईअं कीअं खणा, मूंखे पैसा त ॾे न तूं। त हुन चयसि तूं हिन बाफ़ जा पैसा थींदा आहिनि छा? त उहो हलवाई चुप करे वियो ऐं माण्हू जेको आहे कुलु टहक ॾियणु लॻा, खिलण लॻा ऐं बहलूल उतां रवानो थियो। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, सिचुएशन अहिड़ी अची वेंदी आहे माण्हूअ खे जो उन सिचुएशन जे मुताबिक़ असांखे अमल करणो पवंदो आहे, कमु करणो पवंदो आहे ऐं उहो ई फ़ैसिलो करणो पवंदो आहे जेको तव्हां असांजी ज़िंदगीअ जे लाइ बहितरु हूंदो आहे। जेके बि फ़ैसिला अक़ल जे बुनियाद ते कया वेंदा आहिनि उहे हमेशह कामयाबु थींदा आहिनि। जज़्बात में अची करे कयल फ़ैसिलो या त माण्हूअ खे घणो नुक़सानु ॾींदो आहे या घणो फ़ाइदो ॾींदो आहे। तंहिंजे करे माण्हू खे पंहिंजी सोच वीचार या पंहिंजे अक़ल जे बुनियाद ते ॻाल्हाइणु घुरिजे, फ़ैसिलो करणु घुरिजे या अमल करणु घुरिजे। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलाइण जो